बिरिया रोड भरिसां सांगी शाखे RD2 हेठि वठां घारो लॻण सबबि आबादगारनि मुनवर कीरियो, शम्स कीरियो, शौकत कीरियो ऐं ॿियनि जो 100 एकड़नि ते बीठल फसल कणक खां मथसर ऐं चौपायो माल जो चारो पाणी हेठि अची वियो। आबादगारनि जा मथे ते हथ अची विया। इन सिलसिले में आबादगारनि ॿुधायो त आपाशी अमले जे नाअहलियत सबबि सांगी शाखे घारो लॻो आहे। आपाशी अमले खे बार बार कॉल करण जे बावजूद बि हुननि को बि तहरुक न वरितो ऐं नई शाख खे पोयां खां बंदि करायो वियो आहे, जंहिं सबबि वधीक नुक़सानु थियो आहे। असांखे करोड़नि रुपयनि जो फसल वधीक ॿुॾण जो ख़दशो आहे। हुननि ॿुधायो त ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण घारे खे बंदि करण में रुधल आहियूं, पर को बि सरकारी अमलदार का मोरो या चूंडियल नुमाइंदो न पहुतो आहे। घारे सबबि ॻोठ बहराम ख़ासकेली, ॻोठ यासीन शर, अली शेर ख़ासकेली, अब्बास शर, ॻोठ अहमद ख़ासकेली समेत 8 ॻोठ पाणी हेठि अची विया। हुननि ॿुधायो त ग़रीब मिसकीन आहियूं, असांजो दारो मदार फसल ते आहे। हुननि आला अख़्तियारनि, आपाशी खाते जे निगरान, वज़ीर आपाशी, सेक्रेटरी ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त सांगी शाख ते मुक़ररु अमले खे फौरी तौर ते हटाए घारो बंदि कराए नुक़सान जो अज़ालो कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।